पेशिया टाउन कमेटी न्यू सैदाबाद जे चेयरमैन सरफराज़ अहमद राहो जे हुक्म ते न्यू सैदाबाद जे मुख़्तलिफ़ वार्डन में मच्छर मार स्प्रे करायो वियो। शहर जे मुख्य चौराहनि चौकनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ वार्डन घटियुनि रस्तनि ते मच्छर मार स्प्रे कराए शहरियुनि जी शिकायत जो अज़ालो कयो वियो। जनरल काउंसलर अहल बुगियो जी निगरानी में शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि अबड़ो मोहल्ला, इमाम बख्श रिंद, जमाली कॉलोनी, राहूजा मोहल्ला, रेलवे लाइन, भड्डो बागड़ी मोहल्ला, प्रेस क्लब लाखा मोहल्ला, आशिक अली सिटी, मेन रोड, एसी ऑफिस, तालका अस्पताल समेत ॿियनि हंधनि ते मच्छर मार स्प्रे करायो वियो। इन मौक़े ते टाउन चेयरमैन न्यू सैदाबाद सरफराज़ अहमद राहो चयो आहे त न्यू सैदाबाद समेत भरपासे वारनि इलाइक़नि में मच्छरनि जो आज़ार जो ख़ात्मो करायो वेंदो। शहरियुनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। शिकायतुनि जो फौरी तौरु अज़ालो कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।